हवाले सां मां आगाह कंदा हलूं त सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी वहिकरण में लाथ जो सिलसिलो जारी। 24 कलाकनि अंदरि पाणी सतह में 56,677 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,31,382 क्यूसेक हेठां वहिकिरो 1,97,253 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी वहिकरण में लाथ जो सिलसिलो जारी आहे। 24 कलाकनि अंदरि पाणी सतह में 56,677 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,31,382 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,97,253 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं गुडू बैराज जे हवाले सां त सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी वहिकरण में लाथ जो सिलसिलो जारी आहे। 24 कलाकनि अंदरि पाणी सतह में 56,677 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,31,382 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,97,253 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी वहिकरण में लाथ जो सिलसिलो जारी। 24 कलाकनि अंदरि पाणी सतह में 56,677 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,31,382 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,97,253 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे गुडू खां सन टीवी न्यूज़ रिपोर्टर बालाज दस्ती। जी बालाज, गुडू बैराज जे हवाले सां आगाह कजो। आज जी तव्हां ॿुधंदो हलां सिंधु दरिया जे पाणी वहिकरण में केतिरनि ॾींहंनि खां लाथ जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे। 24 कलाकनि अंदरि गुडू बैराज वटि 56,677 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कयो वियो आहे। हिन तौसा बैराज वटि पाणी मुकमिल लाथ जो सिलसिलो जारी आहे। उते बि 15,096 क्यूसेक 24 कलाकनि अंदरि लाथ रिकॉर्ड कयो आहे। हिन गुडू बैराज जो पाणी जो मथां वहिकिरो आहे 2,31,382 क्यूसेक हेठां वहिकिरो 1,97,253 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। जंहिं ते जेके दरियाई वहिकिरा आहिनि उन्हनि मां मूजिबि ईंदड़ 24 कलाकनि में वधीक पाणी जो लाथ रिकॉर्ड कयो